तीन सीने विच मकाम है कहंदा सन मुर्शिद गल समझाई हूँ यो साह जो आवे जावे होर नहीं शैकाई हूँ इसनू इसमें आजम आखन यो सिर इलाही हूँ यो मौत हयाती बाहू यो भेत इलाही। तर्जुमो मुखे पंहिंजे कामिल मुर्शिद इहा ॻाल्हि सम्झाई आहे त सीने में कहिड़ी ज़ात पाक जो मक़ाम आहे। मुर्शिद कामिल फरमायो त इहो साह जेको अचे ऐं वञे थो इहा ज़ात पाक जे अलावा ॿी का बि शइ न आहे। इन ई साह खे व नफ़ख़त मिन रूही इसमें आज़म चवनि था ऐं इहो इलाही राज़ आहे। ऐं बाहू इहो ई मौत ऐं ज़िंदगी आहे, इहो ही इलाही राज आहे। सुभान हज़रत सुल्तान बाहू वॾे फ़क़र खे सुहिणे नमूने सां सम्झायो आहे, रब जे मोहब्बत खे सुहिणे नमूने सां सम्झायो आहे। अल्लाह ताला असांखे ॿुधणु ऐं सम्झणु ऐं अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।